दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जिस असीं वरी पंहिंजे वतन ते पहुची विया आहियूं। या कंदी वाले सां अचे बि दोस्तों समुंड खां वरी हाणे दरा अचूं पिया, केची बंद अचूं पिया। समुंड दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जीअं त असीं वरी पंहिंजो ते पहुची विया आहियूं। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जीअं त असीं समुंड खां थी वरी केटी मंदर में पिया आहियूं। केटी मंदर जा नज़ारा आहियूं दोस्तों, ॾिसी सघो था। 11 ॾींहं असांखे लॻा टोटल केटी मंदर जा नज़ारा में।